नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा आहियूं। ठठे शहर जे लासी मोहल्ला वार्ड नंबर 2 जे लासी बिरादरी जे माण्हुनि खे राशन न मिलियो। अॻूणे सिटी नाज़िम मोहम्मद मेमण जे पाड़े में रहंदड़ लासी बिरादरी जे घर में फाका कुशी। अॻूणे नाज़िम समेत को बि MNA या MPA चेयरमैन या कौंसलर संदसि सार लहण न आयो। मीडिया टीम ठठे जे लासी मोहल्ला पहुचण ते लासी बिरादरी जे औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि वॾे अंग में सख़्त एहतिजाज करे राशन न मिलण जूं शिकायतूं कयूं। इन मौक़े ते ज़ुल्फ़कार लासी, हाजी ऐं ॿियनि औरतुनि साफ़िन अॻियां धाईंदे चयो त लॉकडाउन खे महीनो गुज़रण वारो आहे, जंहिं सबबु असां दिहाड़ी ते मज़दूर कंदड़ पोड़ियत बेरोज़गार थी विया आहियूं, जंहिं करे असांजे घरनि में राशन जी खोड़ सबबु फाका कुशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया राशन ॾियण लाइ लिस्टूं कई भेरा ठाहे विया आहिनि, पर हिन महिल ताईं राशन न ॾिनो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।